ख़बर ॾींदासीं तव्हांखे नाज़रीन। PPM ने सरदार मोहम्मद बख्श महर चयो आहे त हू सभिनी महर बिरादरी जे माण्हुनि जो शुक्रगुज़ार आहे जिन ख़ानगढ़ में खेनि ॻंढण लाइ एहतजाज कयो। हू चाहे थो त महर सभु जुड़ियल हुजनि ऐं बिरादरी मज़बूत हुजे। मोहम्मद बख्श महर लखी बंगले में महर बिरादरी जे इकट्ठ खे ख़िताब कंदे चयो त हर कंहिंखे ख़बर आहे त मसइला कीअं शुरू थिया आहिनि। हुन चयो त वालिद ग़ुलाम मोहम्मद खां पोइ अली गौहर महर संदसि पीउ ऐं भाउ जीअं हो। संदसि चवणु हो त कोशिश कई वई त मोहम्मद बख्श कुझु करे त पग पाण ॾांहुं फिराए। मोहम्मद बख्श महर चयो त ॿियूं शयूं माफ़ कबियूं पर पग वारे मसइले ते माफ़ न कंदो। अली गौहर महर खे बिरादरी माफ़ कयो त हू बि करे छॾींदो। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। PPM ने सरदार मोहम्मद बख्श महर चयो आहे त हू सभिनी महर बिरादरी जे माण्हुनि जो शुक्रगुज़ार आहे जिन ख़ानगढ़ में खेनि ॻंढण लाइ एहतजाज कयो। हू चाहे थो त महर सभु जुड़ियल हुजनि ऐं बिरादरी मज़बूत हुजे। मोहम्मद बख्श महर लखी बंगले में महर बिरादरी जे इकट्ठ खे ख़िताब कंदे चयो त हर कंहिंखे ख़बर आहे त मसइला कीअं शुरू थिया। तफ़सील मालूम कंदासीं। साहिल काज़ी लाइन ते मौजूद आहे। साहिल ॿुधाइजो, मोहम्मद बख्श महर पंहिंजे बिरादरी जे इकट्ठ खे ख़िताब कयो आहे, संदसि छा चवणु आहे? जी बिल्कुल, खानगढ़ के महर सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं सरदार अली गौहर खान महर विच में जेको तकरार हुयो या छिकताण हुई उन जेको आम मोड़ अची वियो आहे। छाकाणि त 4 ॾींहं खानगढ़ जे गौहर पैलेस ऐं महर पैलेस ॿाहिरां जेको धरणो लॻल हो उन खां उहो जेको राति देरि सां ख़तमु थी वियो ऐं अॼु सरदार मोहम्मद बख्श खान महर पंहिंजे लकी बंगले में महर बिरादरी जे मुख़्तलिफ़ पाड़नि जे चङनि मुड़ुसनि खे घुराए वरितो, जंहिं जेको आहे सो जंहिंखे पंहिंजो मौक़िफ़ ॾियणो हुयो। ऐं कुझु टाइम पहिरीं सरदार मोहम्मद बख्श खान महर महर बिरादरी खे ख़िताब कंदे कुझु शर्त रखिया आहिनि सरदार अली गौहर खान महर साम्हूं। उहे शर्त इहे आहिनि त सभ खां पहिरीं जेको आहे सो मोहम्मद बख्श खान महर सरदार अली गौहर खान महर जे हवाले सां इहा ॻाल्हि कई। पग वारो जेको मामिलो हुयो उनखे डिस्कस कयो। हुन चयो त अली गौहर महर मूं वटि अची पग वारो मामिलो क्लियर करे त आउं ठा करण लाइ तयारु आहियां। मोहम्मद बख्श खान महर वधीक चयो त चवणु हुयो त आउं नंढड़ो हुयुसि त मूंखे पंहिंजे मिल्कियतनि जी बि ख़बर न हुई, पर आउं किथे बि हुनजो ज़िक्र न कयो आहे त मुंहिंजी मिल्कियतनि ते कंहिं राता वियो आहे। हुनजो इहो चवणो हो त पग वारे मामले ते खेसि माफ़ नथो करे सघां। हू अचे ऐं महर बिरादरी साम्हूं अची माज़रत करे ऐं इहो चए त जेको आहे सो पग ॿधण वारो मामिलो जेको आहे मुंहिंजी ग़लती हुई, तंहिं ते मां हुनखे माफ़ करे सघां थो पियो। सरदार मोहम्मद बख्श खान महर पंहिंजी बिरादरी खे ख़िताब कंदे वधीक चयो त हमेशह कोशिशि कई आहे त मोहम्मद बख्श खान जेको आहे सो मुख़ालिफ़नि हमेशह कोशिशि कई आहे त मोहम्मद बख्श खान महर खे ग़लती करे त पग पाण न फिराए वञूं। मोहम्मद बख्श खान महर जो इहो बि चवणु हुयो त ॻाल्हि हाणे वधी वई आहे, मतिलबु त पाणी सिर खां मथे हली वियो आहे। छाकाणि त सरदार ग़ुलाम खान महर जेका पग आहे उहा सरदार मोहम्मद बख्श खान जी हुई ऐं आहे, पर हुन ते जेको आहे सो राताओ हणियो वियो। सरदार मोहम्मद बख्श खान इहो बि ॿुधायो त मरहूम बाबा साईं मूंसां त गॾु रहियो ई न हुयो। मुंहिंजी परवरिश जेका आहे उहा त सरदार अली गौहर खान महर कई, तंहिं करे मां हुनखे पंहिंजो पीउ ऐं भाउ सम्झंदो हुउसि, पर हुन जेको आहे सो जेतिरो मूंखे नुक़सानु ॾिनो एतिरो कॾहिं बि फ़ाइदो न ॾिनो। बहरहाल हुन सॼियूं ॻाल्हियूं कंदे इहा फाइनल ॻाल्हि कई त ॿियूं सॼा मामला जेके आहिनि मां सभु माफ़ करे सघां थो, पर पग वारो मामिलो माफ़ नथो करे सघां पियो। समूरो जेको मजमू आहे उन खां जॾहिं पग वारे मामले ते सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो त छा जेकॾहिं अली गौहर खान महर लखी बंगले में अची माज़रत करे थो त हुनखे माफ़ करणु खपे, तंहिं ते बिरादरी समूरी हामी भई त हुनखे माफ़ करणु खपे। जंहिं खां पोइ जेको आहे सो मोहम्मद बख्श खान महर इहो चयो त जेकॾहिं हाणे अली गौहर खान महर लखी बंगले में अचे थो थो ऐं सभिनि माण्हुनि जे साम्हूं माज़रत करे थो थो ऐं पग वारे मामले ते जेको आहे सो उहो पंहिंजी ग़लती तस्लीम करे थो त आउं माफ़ कंदुसि। उन खां पोइ जेको आहे सो महर बिरादरी जो जेको वफ़्द आहे उहो गौहर पैलेस रवानो थी वियो आहे। हाणे ॾिसिजे त सरदार अली गौहर खान महर लखी बंगले में अचे थो।